जिते कुरान पाक जो मोजिज़ो और कमाल जो सारो ही बयान जेकॾहिं वरी थो थिए त कुरान पाक रात ॾींहं जो सुकून थो मिले बाक़ी वाज़ त हिते ई ख़तम थियो इन खां वधीक को वाज़ न थींदो वाज़ जो हक़ हुयो हज़रत साईं कादर बख़्श साहब पंहिंजो अदा करे छॾियो रब्बुल आलमीन जो रहमत मुजस हे खुदा जी मर्ज़ी है उनकी वंडई विरासत जैसे यो मलकोड़े जैसे यो बरसोड़े जैसे रडुयो फैज़ अता फरमाए जै सारी जिंदगी इल्म से गुजारी जै सारी जिंदगी मुझे दिल पर महबूब दे दीन की खिदमत कई मुझा आलम बरज़ख में अज आरामिया ये वो हिजाब एकड़ो पर्दो एता साखी जे आगो थोड़ो रो खईबा अल्लाह जा वली मरदा कोन रो लडो खड़ी पाए कबर में सुमदा बहरहाल तमासा खुशकिस्मत आयो जो अरे कामिल जे नवस शरीफ में तमासा शरीक थिया मुजा भा मुजा अदा तो उलमा जो वायद बुधो सैया मौलाना जाम साहब जो वायद बुधो हर जुमे ते हर सैया गुलाम साहब तक लॻंदो पर मां थोड़ी गुज़ारिश कयां खुदा करे त सम्झ में अचे ख़राब न लॻे ॻाल्हि मुंहिंजा भाउ पीर जो कराम ॿुधी करे तूं सां ख़ुशि थींदा आहियूं वाले सुन्नत वल जमात वारा आहियूं जंहिं जंहिं बुज़ुर्ग मशाइख़ जो करामात पढ़ंदा आहियूं ॿुधंदा आहियूं असांखे ख़ुशी थींदी आहे पर कॾहिं कॾहिं इहो गौर कंदो कर त इन्हनि खे इहो कमाल मिलियो किथां इन्हनि खे इहो फैज़ दर्जो इहो मक़ाम इहो शान इहो मिलियो किथां तूं असां अलाह जो ख़ैर करे सुम्हण खां उथण ताईं रुगो इंतज़ार पेट जा आहिनि रुगो ठॻीअ जा हुन सां कूड़ हणूं हुन सां ठॻी कयूं हुनजो खाऊं हुनखे घुरियूं हुनखे लुटियूं ॿियनि जा कमाल ॿुधी ख़ुशि थींदो आहे ख़ुशि थियणु भली ॻाल्हि आहे पर गौर कंदड़ खे कमाल किथां मिलियो कमाल थोरा लफ़्ज़ रुगो ॿुधायां कमाल उतां मिलियो जो हुननि पंहिंजे रब जो चयो मिलियो फरमान बरदारी तव्हां सां ॿुधनि था मञनि नथा हेॾे मज़ाक में सुता पिया आहिनि इन्हनि पंहिंजे रब जो चयो मञियो आहे उनजे हुक्म जे मथां अमली ज़िंदगी गुज़ारी कर और रब्बुल आलमीन उनखे लाथो फरमाए त मरी कोन विया आहिनि पंहिंजी मज़ाक में ज़िंदा आई जेर आहिनि उहे मुंहिंजा महिमान आहिनि मां रब उन्हनि खे रिज़्क़ ॾींदो रब्बुल आलमीन तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे हज़रत साईं जो बारो शरीफ़ जंहिं सारी ज़िंदगी हिन मिंबर ते वेही वाइद कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांखे त हज़रत साईं जा वाइद ॿुधल आहिनि तव्हांजी त ज़िंदगी साईं जी इमामत में गुज़री आहे पर मूंखे त हज़रत साईं जो उहो जलसो इहो वाज़ यादि आहे जेको मीलाद शरीफ़ जो हिते मौज़ू पिया खणनि ऐं मिंबर ते वेही फरमान पिया ॾिए शरीयत इजाज़त ॾिए त मां उथी बीही नचां वाह सुभान कादर बख़्श कासिमी साहब जो वाइज़ हक़ अदा कई अदा छो न अदा कंदो जंहिंखे रब हेॾो इल्मु ॾिनो इल्म सां गॾु मुर्शिद कामिल बादशाह मशहूर साईं हाजी मोहम्मद जुमान भट्टी मूंसां ॻाल्हि कंदो हो त हज़रत साईं 4 कलाक ॿारे शरीफ़ ते वाइज़ कयो 4 कलाक तो हज़रत साईं पंहिंजे हवेली मुबारक ते ॿुधनि पिया जॾहिं फजर जी नमाज़ पढ़ी बस में सीधे साईं जो माण्हू आयो साईं खे वठी विया तो साईं हज़रत साईं मशहूर वारे साईं साम्हूं वेहारे फरमाता मौलवी साहब हे पहिरियां जूं बीड़ियूं खोल
हाजी साहब दुनिया छॾे वियो आहे, असांखे बि मरणो आहे। पाण फरमान पिया साईं जर बीड़ियूं खोले त पाण फरमाए त मौलवी साहब वेझो थी जेको मदीने वारे साईं फरमाए त मां सब्बल्लाहु शैअन फी सदरी इल्ला सब्बतहु फी सदर अबाबकर, जो कुछ अल्लाह मुझे सीने में ॾिनो आहे वो सारो सीनो मां अबू बकर जे सीने में थो ॾियां। हली आ अॼु मां पंहिंजो सीनो मौलवी कादर बख़्श तुंहिंजे सीने में पलटे छॾियां। जो पाण फरमाईंदा त मौलवी साहब पघार न मिलई त गम न कजा, माण्हू तावीज़ वठण ई ॾेई जे माण्हू फुटी विया त मलाइक मोकिलींदोसि। अॼु उन कामिल जो ॿारहों शरीफ़ सुभान अल्हम्दुलिल्लाह मां बस आया हो वेठा आहियो ऐं ॿुधो थोरा महबूब जा पैगाम दिल पर जो ॼाणो ॿुधो, मुंहिंजे महबूब जो शान ॿुधो, क़ुरान इन ते छा थो चवे उहो ॿुधो। रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम में छा इरशाद फरमायो, मां तव्हांखे तर्जुमो ॿुधायां, पर तर्जुमे ॿुधाइण खां अवल दिल थी चवे त दुरूद पढ़ूं त हा ठरे। चलो सुभान अल्लाह। दुरूद पाक सीने जी प्रधान, दुरूद पाक दुआ के कबूलियत की अलामत, दुरूद पाक महफिल जो सिंगार, दुरूद पाक दर्जात की बुलंदी,